नौजवाननि जा सेशन्स आहिनि, गॾोगॾु इन में कल्चरल जेका असां एक्टिविटी थिए थी। त अयाज़ मेलो सिंध जे अज़ीम इनकलाबी शाइर अयाज़ जे फ़िक्र, शाइरी ऐं फ़िक्री विरसे खे नए नसल ताईं मुंतक़िल करण लाइ गुज़िरियल 10 सालनि खां मुसलसल हिकु ख़ासि तसलसल सां कामयाबी सां मुनक़द थींदो पियो अचे। ऐं सच पुछो त ही हाणे रुगो हिकिड़ी अदबी तक़रीब कान्हे, ही हिकिड़ी समाजी तहरीक जी शिकल अख़्तियार करे चुको आहे। इन सूरत में छाकाणि त असां वटि हर अयाज़ मेले में लॻभॻि जेके आहिनि से 500 वॉलंटियर ऑनलाइन रजिस्टर थींदा आहिनि, जंहिंमां असां 200 जे क़रीब उन्हनि जा मुख़्तलिफ़ सेशन्स में उन्हनि जा हिकिड़ा मल्टीमीडिया सेशन थींदा आहिनि, उन्हनि जा जेके ॿाहिरि सेशन थींदा आहिनि। हर लिहाज़ खां उन्हनि खे मुकमल तौर ते हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। 200 वॉलंटियर्स खे ट्रेनिंग ॾेई असां तयारु कंदा आहियूं जीअं उहे संभाले सघनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु असां वटि को 15 खां 20 ताईं वॉलंटियर अहिड़ा आहिनि जेके मुसलसल 6 सालनि खां असां सां गॾु आहिनि। न रुगो गॾु आहिनि पर असां ईअं सम्झूं था त हिकिड़ी कामयाब लीडरशिप उहा हूंदी आहे जेका नेक्स्ट पंहिंजो जेका असां उहा तयारु करे। सो मां सम्झां थी त असांजे पोयां जहिड़े तरीक़े सां 6 सालनि खां नौजवान 6-8 सालनि खां नौजवान असां सां गॾु आहिनि, उहे नौजवान हाणे ख़ुदि बि जेका असां हिकिड़ी इन पोज़ीशन ते आहिनि जेके इन क़िस्म जी अदबी ऐं कल्चरल फेस्टिवल्स जी लीडरशिप वारो रोल बि अदा करे सघनि था। सो हिन मेले जी ॿी जेका वॾी ख़ुसूसियत आहे उहा इहा ख़ुसूसियत आहे त जिते बि अमेरिका में, यूरोप में, सिंध में, पाकिस्तान में, गिलगित बल्तिस्तान जे पहाड़नि खां वठी नंगर पार ताईं उहो जेको सिंधी या उर्दू पढ़ी सघे थो, लिखी सघे थो, लिखण पढ़ण सां अदबी तौर ते जंहिंजो वास्तो आहे उहो इन मेले खे न रुगो रिकॉग्नाइज़ करे थो, सुञाणे थो, पर उन मेले जे हवाले सां उनखे हिकिड़ी ख़ासि अहमियत ईअं चई सघिजे थो त बैनुल अक़वामी तौर ते उनखे हिकिड़ी सुञाणप मिली चुकी आहे। हिन साल बि कैनेडा मां, अमेरिका मां असांखे मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उन्हनि रुजू बि कयो। वेंदे जेका आर्ट एग्ज़िबिशन थींदी आहे, आर्टिस्टनि असांखे कैनेडा मां जेके आहिनि से चयो त जेकॾहिं एग्ज़िबिशन हुजे। हिन दफ़े कुझु नया फीचर्स ज़रूरु शामिल आहिनि। ॿियो मां ॿुधाईंदी हलां त अयाज़ मेले जे अंदरि हिकिड़ो ॿी अट्रैक्शन आहे, उहो आहे अयाज़ मेलो बैनुल लिसानी मुशाइरो, जंहिंमें पश्तो, पंजाबी, बलोची, सिंधी ऐं शीना ॿोली ऐं गिलगित जेका असां बल्ती ॿोली, इन्हनि में इन जा शाइर ईंदा आहिनि ऐं उहे सराइकी उहे शाइर पंहिंजी शाइरी पेश कंदा आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अचनि था। गुज़िरियल दफ़े असां वटि जेका पार्टिसिपेशन रही हुई ॾिसण वारनि जी ऐं उन्हनि जी को 21 शहरनि खां पाकिस्तान